अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु मां अव्हांखे हिकु कुदरती ॿूटी बाबति ॼाण ॾींदुसि जंहिंजो नालो आहे भंग। भंग हिकु इहा कुदरती ॿूटी आहे जंहिंखे पुराणे ज़माने खां तिब में मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे इलाज लाइ कुतुब आंदो वेंदो आहे। हिन ॿूटी जा कुझु फ़ाइदा ऐं नुक़सान जिन जो तफ़सील हेठि बयानु कयां थो। कहिड़ियुनि बीमारियुनि लाइ फ़ाइदेमंद आहे? भंग जो इस्तेमालु मुख़्तलिफ़ जिस्मानी तकलीफ़ुनि बीमारियुनि में आराम लाइ कयो वञे थो। हॾनि जी तकलीफ़ ऐं जिस्मानी दर्द में हिन जो इस्तेमालु आराम ॾिए थो। मथे जे सख़्तु सूर ऐं मुहाग जी बीमारियुनि में फ़ाइदेमंद साबित थिए थी। निंड न अचणु, बेख़्वाबी में यानी राति जो निंड न अचण जी तकलीफ़ में हिन जो मुनासिब इस्तेमालु सुकून ॾिए थो। भंग हाज़मे जी ख़राबी ऐं पेट जे सूर खे ख़तमु करण लाइ हिकमत में कुतुब आंदी वेंदी आहे। भंग जा अहम फ़ाइदा: दर्द खां आराम। हिन में अहिड़ियूं कुदरती ख़ासियतूं हूंदियूं आहिनि जेके जिस्मानी सूर ऐं दर्द खे घटि कनि थियूं। भंग ज़हन खे पुरसकून करे थी ऐं फ़िक्र तोड़े परेशानीअ खे घटाइण में मदद ॾिए थी। हाज़मे जी बहितरी, खाधे खे हज़म करण जे अमल खे सवलो करे थी। हाणे था कयूं भंग जे नुक़सान जी। जीअं त हर शइ जा ॿ पासा हूंदा आहिनि, तीअं भंग जो ग़लति या घणो इस्तेमालु नुक़सानकार पिणु साबित थी सघे थो। भंग जो लॻातार इस्तेमालु इंसान खे नशे जी आदी बणाए छॾींदो आहे। भंग दिमाग़ जे कमु करण जी ताक़त खे नुक़सानु पहुचाए थी, जंहिंसां याददाश्त खे कमज़ोर थी सघे थी। दिलि जी धड़कन जो तेज़ थियणु, वधीक मिक़दार में इस्तेमालु करण सां दिलि जी रफ़्तार गैर मामूली तौर ते वधी सघे थी। फेफड़नि ऐं साह जी नलियुनि खे नुक़सानु ॾींदी आहे। हिन खे साहण सां या दुहिं जी शिकिल में इस्तेमालु करण सां साह जी नालियुनि खे सख़्तु नुक़सानु पहुचंदो आहे।